अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम टुडे टॉक सां गॾु मां आहियां मारवी। नाज़रीन, करप्शन मुल्क खे उॾहीअ जीअं खाई रही आहे। असां वटि हर डिपार्टमेंट में करप्शन थी रही आहे, चाहे उहो एजुकेशन डिपार्टमेंट हुजे, हेल्थ डिपार्टमेंट हुजे या सूबाई लेवल खां वठी करे वफ़ाक़ी सतह ताईं हर हंधि करप्शन मौजूदु आहे। कहिड़ा रीज़न्स आहिनि उन जा? उन खे रोकण जे लाइ जेके इदारा ठाहिया विया आहिनि, छा उहे प्रॉपर तरीक़े सां कमु करे रहिया आहिनि या उन्हनि में वेठल जेके माण्हू आहिनि उहे बाक़ाइदगीअ सां ईमानदारी सां कमु करे रहिया आहिनि या उन्हनि ई डिपार्टमेंट्स में बि करप्शन थी रही आहे? इन्हनि सभिनी सवालनि जा जवाब असां वठंदासीं अॼु पंहिंजे महिमान खां। असां वटि मौजूदु आहिनि फैज़ ब्रोही साहब जन। सर, मां वेलकम कयां थी तव्हांखे प्रोग्राम में। कीअं आहियो तव्हां? सर, वधीक सवाल पुछण खां पहिरीं असां हिकिड़ी नंढड़ी रिपोर्ट ठाही आहे। मां चाहींदसि त पहिरीं असां उहा रिपोर्ट ॾिसूं ऐं पोइ वधीक पंहिंजे ॻाल्हियुनि जे सिलसिले खे असां अॻिते वधायूं था। नाज़रीन, करप्शन ते असां हिकिड़ी नंढड़ी रिपोर्ट ठाही आहे। सभ खां पहिरीं असां उहा रिपोर्ट ॾिसूं था। बदउनवानी रुगो पाकिस्तान न पर समूरी दुनिया जो मसइलो आहे। एंटी करप्शन खाते जे अमलदारनि खे सहूलियतूं फ़राहम करण सां गॾु खेनि बाइख्तियार बणाइण ऐं संदन कम में टंग न अड़ाइण बि ज़रूरी आहे। सियासी मुदाख़लत ऐं पर्ची सिस्टम जे ख़ात्मे ताईं न रुगो एंटी करप्शन पर समूरनि इदारनि जी कारकर्दगी बहितर न थी सघंदी। एंटी करप्शन समेत समूरनि इदारनि में ईमानदार ऑफिसरनि खे अहम उहिदनि ते विहारियो वञे ऐं खेनि फ्री हैंड ॾेई समूरियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। कामूरनि जी भर्ती सिफ़ारिशुनि बदिरां मेरिट ऐं अहलियत जे बुनियाद ते कयूं वञनि। सरकार संदन मुकमल सहूलियतकारी करे अवाम बि संदन साथ ॾिए त बदउनवानीअ जो ख़ात्मो अची सघे थो। बदउनवानी खे बुंजो ॾियण लाइ सरकारी इदारा त कमु करे रहिया आहिनि, पर कुझु असां शहरनि जूं ज़िम्मेवारियूं बि आहिनि। असां सभिनीनि खे बदउनवानीअ जी पाड़ पुटण लाइ हाकारी किरदारु अदा करणु घुरिजे। असांखे एंटी करप्शन समेत समूरनि इदारनि सां सहकार करणु घुरिजे ऐं बदउनवाननि माण्हुनि जी निशानदेही करे उन्हनि खे कानून जी गिरफ़्त में आणण लाइ किरदारु अदा करणु घुरिजे, छाकाणि त सुधरियल समाज रुगो ईमानदार माण्हू ऐं आलिम ई अॾे सघंदा आहिनि। नाज़रीन, तव्हां रिपोर्ट ॾिठी। फैज़ साहब, तव्हांखे छा थो लॻे मुल्क में जेका करप्शन ॾींहों ॾींहुं वधी रही आहे उन्हनि जा सबब कहिड़ा आहिनि? बुनियादी सबब कहिड़ा थी सघनि था? थैंक यू मिस मारवी। मां सम्झां थो त जंहिंखे असां बदउनवानी चऊं था सवली ॿोली में, इहा बदउनवानी जेका आहे इहा सिर्फ़ु पाकिस्तान या असांजे मुल्क जो मसइलो कोन्हे, हिकिड़ो बैन अल-अक़वामी हिकिड़ो इशू आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो लास्ट ईयर जेको बेलारूस जो सदर हुयो उनखे दुनिया जो करप्ट तरीन सदर जो लक़ब ॾिनो वियो। त मुंहिंजे ख़्याल में इहे जेका करप्शन आहे उन जा मुख़्तलिफ़ कारण आहिनि। असां जेकॾहिं पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि कयूं त असां जेको सिस्टम आहे उहो सिस्टम उन करप्शन खे हथी थो ॾिए। जीअं असां वटि 1970 में हिकिड़ो एंटी करप्शन जो इदारो ठहियो, FIA वजूद में आई। उन खां पोइ नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो जेको आहे उहो ठहियो। हाणे इहे 3-4 इदारा असांजे मुल्क में कमु कनि पिया, उन जे बावजूदि करप्शन थिए पई। हाणे इन ते जेकॾहिं असां गौर कयूं त असां वटि जेको मां सम्झां थो त असां वटि जेके बि माण्हू आहिनि, जेको असांजो सिस्टम आहे असांजे मुल्क जो, उहो हर माण्हू खे माना मजबूर थो करे त उहो करप्शन करे। मिसाल तौर ते असां वटि तव्हां ॾिसो, असां वटि जेको आम माण्हू आहे, जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं, छाकाणि करप्शन जी जेका शुरूआति थिए थी उहा त प्राइवेट इदारनि में बि करप्शन थी सघे थी, असांजे जेका कारोबारी जेका लाइफ आहे उन में बि थी सघे थी, पर असां वटि जेको घणो जेको थिए थो, जेको नेशनल एक्सचेकर खे लॉस थिए थो, उहो सरकारी इदारनि में थिए थो। हाणे सरकारी इदारनि में थिए छा थो त जेके बि हुते ऑफिसर्स आहिनि मुख़्तलिफ़ पोज़ीशन्स ते आहिनि, उहे पहिरियां त इहो हूंदो त हिकिड़ा माण्हू मेरिट ते उते अपॉइंट थींदा हुआ, मेरिट ते उनजी पोस्टिंग थींदी हुई। ऐं उहे माण्हू जेके सादगी वारी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ, हिकिड़ो उनखे पंहिंजो ख़बर हूंदी हुई त भई असांजी हिकिड़ी जेके लिमिट्स आहिनि उन लिमिट्स में रही करे कमु करिणो आहे। उन्हनि खे बंगलनि जी ज़रूरत कोन हूंदी, उन्हनि खे गाॾियुनि जी ज़रूरत कोन हूंदी। हू चाहींदा त सोसाइटी में जेकॾहिं मक़ाम ठाहिणो आहे, सोसाइटी में जेकॾहिं इज़त वारी ज़िंदगी गुज़ारणी आहे, पोइ सादगी सां रही करे जेके आइनी तौर ते कंहिं बि ब्यूरोक्रेट खे जेके राइट्स आहिनि, आइनी तौर ते जेके उनखे बेनिफिट्स मिलियल आहिनि, उहे सिर्फ़ु अवेल कंदो हुयो। बाक़ी उनखे कंहिं शइ जी ज़रूरत कोन हूंदी त हर फाइल ते पैसा वठिणा आहिनि, हर कम खे एवार्ड करण खां पहिरियां पैसा वठिणा आहिनि, या हर कमु जेको आहे हर फाइल बग़ैर पैसनि जे अॻिते मूव न आहे करिणो। सॼो सिस्टम जेकॾहिं असां ॾिसूं था इन में सरकारी दफ़्तरनि में जेकॾहिं पटेवाले खां वठी उहो चीफ सेक्रेटरी हुजे, उहो चाहे प्रोविंशियल हुजे चाहे फेडरल गवर्नमेंट जो हुजे, उन में इहो आहे तव्हां को बि तव्हांजो रूटीन जो जेकॾहिं कमु आहे, तव्हां रूटीन में उन सिस्टम जे तहत जेकॾहिं उनखे चाहींदो त तव्हांजो कमु थिए, उहो तव्हांजो कमु कोन्ह थींदो। जेकॾहिं सपोज़ उन लाइ 15 डेज़ रिक्वायर्ड आहिनि त उहो 15 महीननि में बि शायदि न थिए।
हाणे मजबूर थी उहो माण्हू हर माण्हू पोइ चाहींदो त मूंखे पंहिंजो कमु कराइणो आहे, पोइ मुख़्तलिफ़ जेके अनफेयर मीन्स आहिनि उहे इस्तेमालु थींदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में जीअं असां वटि असांजो दीन बि इन जी सख़्ती सां ममानियत आहे इन में दीन में अल राशी वल मुर्तशी कलाउ मा फिन्नार, त माना रुश्वत ॾींदड़ रुश्वत वठंदड़ ॿई जहन्नमी आहिनि। त बदउनवानी जेका आहे न, मां सम्झां थो इहो हिकिड़ो रुश्वत ई आहे न, छाकाणि तव्हां जेकॾहिं हिकिड़ो तव्हांखे हिकिड़ो मैंडेट लाइ तव्हां हिकिड़ा ब्यूरोक्रेट आहियो, सरकारी ऑफिसर आहियो, तव्हांखे हिकिड़ो मैंडेट आहे त तव्हां उन मैंडेट खे तव्हां जेकॾहिं मिसयूज़ था कयो त इहा बि हिकिड़ी करप्शन आहे। इहा बि हिकिड़ी पंहिंजे मुल्क सां, पंहिंजी ज़मीर सां, पंहिंजे मुआशिरे सां मां सम्झां थो इहा वॾी हिकिड़ी ज़्यादती हूंदी। त इन में मां सम्झां थो जेको हर माण्हू, हर फ़र्द, उहे चाहे सरकारी इदारा हुजनि या इंडिविजुअल्स हुजनि या इवन असां जेके माण्हू आहियूं उन सोसाइटी में जेके माण्हू इफ़रादी तौर ते बि असां करप्शन करे रहिया हूंदो। हिकिड़ो जेको खीर खपाइण वारो आहे या आम दुकानदार आहे, ॾिठो वञे त उहो बि पंहिंजी लेवल ते करप्शन करे रहियो आहे, शयुनि में मिलावट थी वई या ॿियूं नंढियूं शयूं थी वयूं, त करप्शन हर हंधि थी रही आहे। अच्छा, तव्हां छा था सम्झो करप्शन जा जेके असर आहिनि उहे कंहिं हिकिड़े तबिके ते थी रहिया आहिनि या ओवरऑल पूरो मुल्क उन मां मुतासिर थी रहियो आहे? मुंहिंजे ख़्याल में तव्हां ॾिसो न, जंहिं बि मुआशिरे में करप्शन हूंदी आहे न, त उहो मुआशिरो सॼो मफ़लूज थी वेंदो आहे। हाणे जेकॾहिं असां पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि कयूं त असां वटि जेकॾहिं मां कराची शहर जी ॻाल्हि कयां त हेॾो वॾो शहर आहे, 2.5 करोड़ जी पॉपुलेशन आहे, हिते पब्लिक ट्रांसपोर्ट कोन्हे। ठीकु आहे, हाणे पब्लिक ट्रांसपोर्ट छो कोन्हे? हाणे इहो बि हिकिड़ो बदउनवानी जे करे, जेकॾहिं असां वटि जेकॾहिं असांजा हुकुमरान आहिनि या असांजा ब्यूरोक्रेट जेकॾहिं हिकिड़े पेज ते हुजनि हा, त असां वटि मेट्रो हुजे हा, असां वटि मेट्रो ट्रेन हुजे हा, मेट्रो बस हुजे हा, मुख़्तलिफ़ जेके आहिनि ट्रांसपोर्ट जा मीन्स उहे असां वटि अवेलेबल हुजनि। इहे सभु शयूं छो न आहिनि? इहो इन करे कोन्हनि जो हिते हर माण्हू किकबैक जे बग़ैर कमु कोन थो करे। हाँ, जेका ट्रांसपोर्ट माफ़िया आहे ख़ुदि उहा नथी चाहे त को नओं प्रोजेक्ट जेको आहे उहो अचे, छो जो अगरि को नओं प्रोजेक्ट आयो या को नओं ट्रांसपोर्ट जो निज़ाम आयो त उन्हनि खे उन्हनि मां जेको आहे नुक़सानु या ख़तरो आहे, त उहो बि नथा चाहिनि त उहो अचे। मां सम्झां थो हिते हर माण्हू खे जेको आहे न पंहिंजो फ़र्ज़ु निभाइणो पवंदो। हीअ असल में तव्हांजो हिकिड़ो मुआशिरे में हिकिड़ो अख़लाक़ी फ़र्ज़ु आहे, मुआशिरती फ़र्ज़ु आहे त तव्हां जा जेके इदारा आहिनि, मिसाल तौर ते जेकॾहिं आउं उस्तादु आहियां, ठीकु आहे, जेकॾहिं उस्तादु टाइम ते नथो पढ़ाए, उस्तादु जेकॾहिं सही नथो पढ़ाए, इहा बि हिकिड़ी बदउनवानी आहे। जेकॾहिं को सहाफ़ी आहे उन सहाफ़त में ख़यानत थो करे, सही ख़बर नथो ॾिए ऐं पंहिंजे हुन जेको हुनजी सहाफ़ती जेके हुन जूं जेके ज़िमेदारियूं आहिनि उहो सही नमूने सां नथो निभाए, त उहा बि हिकिड़ी करप्शन आहे। ईअं जेकॾहिं को वज़ीर आहे, को सेक्रेटरी आहे, को ब्यूरोक्रेट, इवन जेको पटेवालो बि आहे, जेकॾहिं उहो पंहिंजी ज़िमेदारी ईमानदारी सां कोन थो निभाए, त उहा बि हिकिड़ी बदउनवानी आहे। मुंहिंजे ख़्याल में बदउनवानी जेके तव्हां शुरू में ॻाल्हि कई न, त अॾोही जीअं नो डाउट असांजो जेको मुआशिरो आहे न, उहो मुआशिरो असांजो बिल्कुलु हिन महिल असां कोलेप्स थी चुका आहियूं। तव्हां बिल्कुलु सही दुरुस्त फरमायो त असां वटि खीर खां वठी ॾिसो न, खीर नंढो ॿार बि पीए थो, असां वटि कुराड़ो माण्हू बि जेको आहे सो वॾी उमिरि जा माण्हू जेके आहिनि उहे खीर इस्तेमालु कनि था, ॿार इस्तेमालु कनि था, असां बि इस्तेमालु कयूं था रोज़मर्रा जी ज़िंदगी में। जेकॾहिं खीर में केमिकल हुजे ऐं जेकॾहिं असां जेको खंडु वठूं या जेके शयूं इस्तेमालु कयूं, मिठाइयूं वठूं, उन्हनि में बि जेकॾहिं सेकनी ऐं शयूं मिलावट हुजे, माना तव्हां ॾिसो जेकॾहिं तव्हां इवन फ्यूल डीज़ल हुजे, पेट्रोल, उन में बि पाणी इस्तेमालु कयो थो वञे। असां वटि का अहिड़ी शइ ॿुधायो जंहिंमें मिलावट न हुजे, को अहिड़ो इदारो ॿुधायो जंहिंमें करप्शन न हुजे। त माना असां हर लिहाज़ खां माली तौर ते, मुआशी तौर ते, समाजी तौर ते असां एतिरा करप्ट थी चुका आहियूं जो असां हर माण्हू इन हुन में ड्रोड़ में आहे त भई जेकॾहिं मारवी जेके आहिनि अहिड़ा कपिड़ा पाता आहिनि त मूं वटि इहे कपिड़ा छो न आहिनि, फैज़ ब्रोई अहिड़ा कपिड़ा पाता आहिनि, मूं वटि उहे फैज़ ब्रोई जहिड़ा कपिड़ा कोन्हनि। त असां बजाए महिनत करे इज़त सां बावकार तरीक़े सां हिकिड़ो मक़ाम हासिलु करण खां असां शॉर्टकट जे चकर में हूंदा आहियूं। त असांजो जेको सॼो सिस्टम आहे न, तव्हां ॾिसो कराची में जेकॾहिं तव्हां ॿारनि में वञो, हिते कॉम्पिटिशन आहे त भई हुन वटि वॾी गाॾी आहे, मूं वटि छो कोन्हे, हुन वटि वॾो घरु आहे त मूं वटि छो कोन्हे, हुनजा ॿार फलाणे स्कूल में पढ़नि था त असां वटि ईअं छो कोन्हे। तव्हां जेकॾहिं ॿाहिरि मुल्कनि में वञो त उते उन्हनि हिकिड़ो अहिड़ो सिस्टम ठाहियो आहे त उहो एक्रॉस द बोर्ड हर माण्हू जेको आहे न उहो तक़रीबन साॻी ज़िंदगी थो गुज़ारे। तव्हां जेकॾहिं लंडन शहर खे ॾिसो, लंडन में तव्हां लंडन जो मेयर बि तव्हांखे उन ट्रेन में नज़र ईंदो, ऐं लंडन में जेकॾहिं को हिकिड़ो स्वीपर आहे उहो बि तव्हांखे ट्रेन में सफ़र कंदे नज़र ईंदो। हाणे जॾहिं अहिड़ा सिस्टम हूंदा आहिनि, अहिड़ो हाणे मूंखे यादि आहे लंडन में हिकिड़ी सुठी ॻाल्हि मूंखे इहा लॻी त उते जेके घर आहिनि उनजी जेका एक्सटीरियर जेका एलिवेशन हूंदो आहे, जेको ॿाहिरियों जेको हुनजो आहे छा चइजे, ॿाहिरियों जेको नज़ारो हूंदो आहे या ॿाहिरियों जेको एक्सटीरियर जेको हुनजो लुक हूंदो आहे, उहो सभिनी जो घरनि जो जेको आहे न उहो
साॻियो हुयो, त माना ईअं न पियो लॻे त को घर जेको आहे नंढो हूंदो, को वॾो हूंदो, को सुहिणो हूंदो, अंदरां तव्हां भली कुझु बि कयो, मतिलबु तव्हां जॾहिं तव्हां अहिड़ो हिकिड़ो सिस्टम ॾींदव, हाणे तव्हां हिन वटि वॾी गाॾी आहे या मूं वटि नंढी आहे या हुनजो घर वॾो आहे मूंखां नंढो आहे, तव्हांजे इदारनि तव्हांजे सिस्टम अहिड़ो ई तव्हां हिकिड़ो सिस्टम पंहिंजे मुल्क में मुतारिफ़ करायो आहे उहो माण्हू हर माण्हू खे मजबूर थो करे उहो माण्हू करप्शन करे। ॾिसो असां वटि करप्शन, वरी उहा ई ॻाल्हि आहे त करप्शन छो थी थिए, करप्शन सॼो असांजे दिमाग़ में आहिनि, त असां हर माण्हू इन हुन में आहे त असां कंहिं न कंहिं तरीक़े सां ॿिए खां अॻिते हुजूं, इहो नथा सोचूं त असांजो किरदारु ॿिए खां सुठो हुजे, असां हिन मुआशिरे में हिकिड़ा सुठा शहरी हुजूं। हिकिड़ा मां कल्ह अचां पियो रस्ते सां त मूंखे 3 तलवार ते हिकिड़ी नंढड़ी ब्रेक वठंदासीं, उन खां पोइ पाण वरी अचूं था, ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते वधायूं था। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक, काॾे न वञिजो, मोटी था अचूं प्रोग्राम सां गॾु।